सरदार यो गोश्त तो कौन थियो? मन मां गलत अरे सोचरा पट्टे न खा पेन पनो ऐं मोकिलणे माइटनि ॾे तकड़ो तकड़ो।
चए मटर छा चयो? पुट सलीम अॼु ताईं कंहिं ॻोठ वारे वॾेरे खे हा कई आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त न कई आहे। तुंहिंजो कमु गुल्लू थी वियो, गुल्लू। छा? पुट मुंशीअ जो दिमाग़ ख़राबु। मटर पंहिंजी धीउ सलमा जे संग ॼण जी हा कई आहे। चए पियो त महीनो खनि छॾियो त कुझु हथ पेर हणी वठां। हालत ॾिसीसि ॼण असां धीअ कोन था वठूंसि। काती कंध ते रखी उहा था फिरायूंसि, तड़पंदो लुछंदो। अरे मुंशी न्याणी जा सूर छा हूंदा? इहा तो ठोहे खे कहिड़ी ख़बर? फोतार नंढे हूंदे का चवे तो मूंखे पढ़णा का पोड़ी सोड़ी बचल अथव, मूंखे पढ़ायो। तव्हां त मूंखे पढ़ायो कोन था। धीअ न हूंदी त मूंखे कहिड़ी ख़बर आहे? मुंशी बाबो सही थो चवे, तूं वात पटे न बि वञी ॻोठ में मिठाई विरा। हा सही। ॾहनि लखनि जो पान तो निकतसि तॾहिं मिठाई कोन विराई, हाणे मिठाई विराईंदो। ओ अब्बा थोरो रहम कर त पिणे खे अटे को न पची वञे, थी न वञे त कमु गुल्लू। अरे चंट्रा, मां पंहिंजे पुट सलीम जे लाइ पंहिंजो सिर वढाए छॾींदुसि। वञ सॼे ॻोठ में मिठाई विरा, जीअं सलीम चवे थो तीअं कर। वञा थो। ॿुध पंहिंजे माइटनि खे न ॾिजांइ, ॻोठ में बि विराइजांइ, ॻोठ में बि। ठोड मजीरा बाली। हरदार खानो ॿुधाए। अरे मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे, मथे में सूर विझी चयो अथई। अरे उथ, हेॾा फिरिया ॿ टे ज़ोरड़ा त जे मूंखे। कुत्तनि वारियूं हुनायूं किथो करी? ॿुध, इश्क कयो अथई? हिकु ॿ टे चारि दफ़ा। इश्क कयो अथई या मसीत जा चौंपल चोराया अथई? हरदार मोबाइल जो दौर आहे, माण्हू ॾह इश्क था कनि। सो पोरी हेड़ा मुहांडरा। मोबाइल ते कहिड़ी ख़बर त कहिड़ो मुहांडरो आहे। हाय असां इश्क कयोसीं, कीअं विसराई नथो। अरे थुक कान्हे, विठा विठ। अंडाली आयो अथई। सरदार ख़ुशख़बरी आहे, हिन जा माइट था चवनि 7,000 त छा पर 7 रुपया बि न ॾींदासीं। अरे सफ़ा को बेस्तो ही असां वांगुरु, पर ॿुध मानी खणी आई। वाह रे वाह सरदार, हो था चवनि असां पाण पिनी था खाऊं, तव्हांखे केॾा ॾींदासीं, इहो तव्हांखे आयो। अरे घर में सफ़ा इज़त कान अथई, सफ़ा को थोको आई। उथड़े उथ जाए थो, उथ उथ चंट्रा, उथ। हरदार वो भुख मैया थी छा खाईंदासीं? अरे इन बकरीअ खे कुहोस न सरदार, मुंहिंजो खीर किथां ईंदो? तुंहिंजे बि खीर मां अची असां चंट्रा फाथाऊं, त तुंहिंजो खीर खुटे। हाणे हिन कूड़नि बाननि ते थाड़े ॾींदा। जेकॾहिं हिन कूड़नि बाननि ते थाड़े आया न, ऐं
तोखे खणी आ त पोइ उन्हनि ते लानत जी उन छी त सजाए इन्हनि बांटनि मां हिकु ॾींहुं मां लखापति थींदुसि भोतार ओजरी कपाईंदे ओजरी कपाए बांड वता थई बक न अरे हेॾे वरी हिन ओझरी जी ॻाल्हि कई थी न मां तुंहिंजी ओझरी फाड़ींदुसि ऐं अरे हेॾे हाणे ॿुधा त रड़ियूं छो कयई भोतार रड़ियूं इन लाइ कयमि त भत जो दिगड़ो तयारु आहे हली विरायो भत जो दिगड़ो तयारु आहे हल त पोइ हली विरहायूं बस गिरह बात में न विच जाए न त अहिड़ी ॻारी वारी गोली हणंदो सां गिरह सां गॾु काकड़ो बि हलियो वेंदी रमू तूं हा रमू रमू तूं मुंहिंजा हथियार खणी वरी मूंखे फुरण आयो बस बाक़ी हथियार मसीत जे बाथरूमनि तां कब्ज़ो छॾाइण लाइ खयां सम्झा कहिड़ा वॾेरा अॼु मां तुंहिंजो बिफ फाड़ींदुसि जंहिंमें अहिड़ा केतिरा ई देगड़ा दफ़न आहिनि अदा रमू ग़रीब जो ॿार आहे मारिस चओ थो तोखे देगड़ो भतो खपे न देगड़ो खण इहो बि सही आहे गोली हणी त भली हण पर भत खणण कोन ईंदुसि ऐं यार दी पिया मोहब्बत सरदार हुक्म कर त गोली हणी नगद फाड़े छॾियासीं सोचरा ऊंधा थो करी अञा गोलियुनि हणण जो टेम कोन आयो अंधा परे कर जज्बाती भॼी जान छॾा इन्हे मामले जी तहकीकात जाइ वारदाते पोइ कबी भॼी जान छॾा झटपट में यार पता जी सरदार खण देगड़ो भत जो सरदार मां अकेलो न बाकी मां थो अरे थिवाणा जी सरदार कुल हो जा रईस अरे तरसो मूंखे लूण त चखण जो हे दे मां थो लूण चखियां सही आहे कुल हो जो देगड़े के अरे रमू तूं सुठो नथो करी सुठो थो कयां रे अरे तू जे घणा चांवर खाईंदे त शुक्र थी वेंदे भत ते गोठ जी खटिन में पापड़ा पाईंदो अधा फिकी चाह त ठाहे ॾियो भाऊ शुगर फ्री बोतल ते ॾियो सदा थी रमू अरे मां चवां थो मुड़ी वञ मुड़ी बस